जंहिंजे लाइ महफ़िल सजाई वई आहे। गस्ट आसन जो एग्ज़ीक्यूटिव बॉडी मूंसां गॾु कमु कंदड़ साईं अबूज़र आरई साहब, इंतिहाई मान वारो मुंहिंजो दोस्त भाउ साईं अली अकबर कलोड़ो साहब, डायरेक्टर प्राइमरी सखर रीजन, सैयद मोहम्मद शाह साहब, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी शिकारपुर। गस्टा सिंध में तमाम सीनियर ऐं गस्टा ज़िले शिकारपुर जो सदर सैयद राशिद हुसैन शाह साहब, बुआज़ डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो सदर मिस्टर अब्दुल शकूर सुमरो, सैयद सुफन शाह साहब, तालका एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी लखी, मिस्टर गुल हसन शर, जनरल सेक्रेटरी गस्टा सखर डिवीजन, साईं धनी बख्श भयो साहब, जनरल सेक्रेटरी गस्टा डिस्ट्रिक्ट शिकारपुर। मौजूद ऐं मोहतरम गस्टा जे सभिनी तालकनि सां ताल्लुक़ रखंदड़ सदर साहबान, जनरल सेक्रेटरी साहबान, स्पेशली रुस्तम हायर सेकेंडरी स्कूल जो यूथ, उन जा उहिदेदार ऐं उस्ताद साहबो, अस्सलाम वालेकुम। महिरबानी तव्हांजी यूनिट गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल रुस्तम जे दोस्तनि जी, जिन तमाम ये सादी न तमाम वॾी ऐं सुठी तकरीब रखी, हिकिड़े बहितरीन माण्हू जे रुख़सती उनजी फेयरवेल, ही जेके भी फेयरवेल थियनि थियूं हिन में एजुकेशन जा अफसर साहबान, तंज़ीमुनि जा लीडर, सीनियर उस्ताद, इन फेयरवेल जो मक़सदु इहो आहे त उन बहितरीन उस्ताद जी वेलकम, जॾहिं नओं उस्ताद ईंदो आहे त वेलकम गुड अलविदाई गुड हुजे, ऐं जेके असांजा यंग टीचर अपॉइंटमेंट थी विया आहिनि उन्हनि लाइ बि इहो मैसेज हुअणु खपे त हिकिड़े बहितरीन उस्ताद जी अलविदाई बि अहिड़ी थिए थी, बग़ैर कंहिं ख़ुशामद जे, बग़ैर कंहिं सरकार जी फंडिंग जे। हिकिड़े यूनिट जे तरफ़ां हिकिड़ी वॾी तकरीब रखी वई आहे। मुंहिंजा दोस्तो अबूज़र आरई साहब मरकज़ी बॉडी में मूंसां गॾिजी कमु कयो, सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे, सिंध जे सेकेंडरी उस्तादनि जी महिरबानी आहे जिन मूंखे इज़त बख़्शी आहे, अलाह रसूल पाक जी महिरबानी पोइ सिंध जे सेकेंडरी उस्तादनि जी जिन इहा इज़त बख़्शी। एग्ज़ीक्यूटिव बॉडी मीटिंग में दोस्त मुंहिंजो ख़्यालु रखंदा आहिनि, टीम जो वॾो आहे, सरबराह आहे, इंसान आहे, ख़ता थी सघे थी, पर मूं कोशिशि कई आहे त का ग़लती कोताही न थिए, पर हे वाहिद माण्हू आहे मिस्टर अबूज़र आरई जेको एग्ज़ीक्यूटिव बॉडी में बि मूंखे बि सच चवंदो, ईमानदारी सां सही थो ॿुधाए, ॿिया दोस्त ख़्यालु रखंदा पर ऐं सही जेकॾहिं को तनक़ीदी ॻाल्हि हूंदी त उहा बि करे वठंदो, ऐं मां एप्रिशिएट कंदो आहियां। अॼु बि मां चवां थो त बैक बाइटिंग जे बजाए मुंहं ते ॻाल्हाइणु सवलो आहे, ऐं उहो ई बहादुर माण्हू आहे जेको मुंहं ते सच चए, उहो बहादुर माण्हू आहे। पर पुट जंहिंखे जीअं वणे करे सघे थो, माण्हू कंहिं मां राज़ी बि कोन्हनि, उहो त अलाह जी ज़ात सभिनी जी दिलनि जी मालिक आहे। तो दोस्तों अबूज़र तमाम गुड। डॉक्टर फज़लुल्लाह पिंटू साहब सेक्रेटरी एजुकेशन हो, असां वॾी हुन सां जंग जोटी, तव्हांजी दुआ सां गस्टा हिकु प्लेटफॉर्म ते असां सुरखुरू थियासीं, फतह कईसीं। सुप्रीम कोर्ट में पिटीशन इस्लामाबाद, मां बि बाय रोड वञा पियो, मुल्तान वसीब होटल ते साईं मोहम्मद शाह तव्हांजा जेके स्पीच जा लफ़्ज़नि इंडोस थो कयां त जेके फॉरेन अफेयर्स जूं ॻाल्हियूं हलियूं उहो असांखे ख़बर कोन्हे छो असां हुन मां फ़ाइदो न वरितो। मां इंडोस साईं मोहम्मद शाह जा वर्ड थो कयां, वसीम होटल ते गाॾी फेराईसीं, वञूं त भाई शिकारपुर जी वॾी टीम वेठी आहे, ऐं अबूज़र जे अॻियां हिकिड़ो वॾो बिरयानी जो अलाए छाजो देखड़ो आहे, प्लेटूं कढे, उते मुलाक़ात थी वई। सो मां सम्झां थो त रिटायर थी वियो आहे, हुनजो असांखे कीअं ख़बर पई त हे मुज़फ़राबाद बि वञे थो, हे किथे किथे वञे थो, हिन जा तालुकात केतिरा आहिनि, या मूंखे ऐं साईं मोहम्मद शाह खे मां सम्झां थो हाणे मथां ख़बर पइजी वञे हिन जी रिटायरमेंट खां पोइ। बहरहाल उस्ताद रिटायर कोन थींदो आहे, हिकिड़ो बहितरीनु माण्हू मिस्टर कलोड़े जो बि इलाइक़ो आहे, पाण डायरेक्टर आहिनि, ऐं हिन इदारे में गॾिजी अबूज़र सां कमु कयो आहे। कलोड़े साहिबु हुनजी पूरी नौकिरी ते हिन इदारे जे मफ़ादनि लाइ अबूज़र जूं जेके ख़्वाहिशूं कोशिशूं, ऐं हिकिड़ो उस्ताद एस एन ई वठी अचे, 8 पोस्टूं 10 पोस्टूं 4 पोस्टूं, इहो नंढिड़ो कमु कोन्हे,
असांजो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर आहे तमामु बहितरीनु पंहिंजे दौर जो ऐं हमेशह मां रिपीट इहे वर्ड अॼु बि कयां थो बहितरीनु उस्ताद बहितरीनु ऑफिसर थींदो जेको उस्ताद ई बहितर न हूंदो अफ़सर सही हूंदो त ऐसे ई अॼु कंहिं वॾी लेवल ते चओ ॾाढी मुश्किल आहे हिकिड़ो स्कूल खोलाइण ई मुश्किल आहे तव्हां हिकिड़ो नओं यूनिट प्राइमरी स्कूल वठो ॾाढो मुश्किल आहे उनजे करे इज्तमाही मफ़ाद लाइ जेको माण्हू कमु करे थो उनखे एप्रिशिएट कजे ऐं उहो नौकिरीअ दौरान बि एप्रिशिएट रिटायर थिए थो पियो सभु वेठा आहियूं इहे लाइव स्पीच उहो पूरी अॼु जी जदीद टेक्नोलॉजी पूरी वर्ड ॿुधे थी त बाबा शिकारपुर ज़िले जे हायर सेकेंडरी रुस्तम में हिकिड़े नंढड़े ॻोठ में हिकिड़ी तकरीब थिए थी कंहिंजे लाइ हिकिड़े बहितरीनु उस्ताद जी फेयरवेल जे सघे उहो आहे अबूज़र आराइन जंहिंजे लाइ सभु गॾु थिया थर्सडे ते मुंहिंजी सेक्रेटरी एजुकेशन मीटिंग हुई अरबाए जे सेक्रेटरी जी ए मोहम्मद अली खोसो सां सी जे प्लेटफॉर्म ते इशूज़ जी मीटिंग हुई ऐं राति घर पहुतो आहे सुबुह तव्हांजे साम्हूं हुकुम थियो ऐं वाकई मरकज़ी बाडी जो उहिदेदार पर हमेशह इहा रवायत असां बरक़रार रखी आहे जेको सॼी सिंध में नारो लॻंदो आहे गस्टा जो ज़िलो शिकारपुर ज़िलो उहो बरक़रार मूंखे केतिरी तकलीफ़ आई हुजे किथां बि भॼी आयो हुजां पर मां शिकारपुर जी तकलीफ़ कॾहिं बि मिस न कई आहे हमेशह कोशिशि कई आहे त सिंध जे उस्तादनि जेका इज़त बख़्शी आहे जेको मान मर्तबो ॾिनो आहे सिंध जे सिकनि जो उस्ताद ॾिनो आहे त उन्हनि खे ठेस न पहुचे इहा कोशिशि कई आहे पोइ ज़ाहिर आहे त पाण जी फिज़िकली तकलीफ़ ईंदी फिनेंशियल तकलीफ़ ईंदी पर जेका इज़त मिली आहे जेको अॼु सुरखुरू थी बीठा आहियूं उहो अलाह रसूल पाक जी महिरबानी तां उस्तादनि जी महिरबानी करे गस्टा जो सदर पहिरियां अलायंस पोइ पहिरियां मां गस्टा जो सदर आहियां जे न हुजां त मूंखे सिंध एम्प्लॉइज़ जो चेयरमैन बि कोन कंदा सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म ते तमामु तर सिस्टर एसोसिएशन सिंध गवर्नमेंट जे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जूं तंज़ीमूं हुननि जा मरकज़ी सदर अलायंस में शामिल आहिनि 8 रुकनी टास्क कमेटी में मरकज़ी लीडर सभु शामिल आहिनि ऐं मूं इंडिविजुअल कॾहिं को फ़ैसिलो कोन कयो जेके फ़ैसिला थिया इज्तमाही ऐं सभिनी जी सलाह सां सभिनी सीनियर लीडरशिप जी सलाह सां मां अॼु चवां थो त पेंशन जा नोटिफिकेशन रोकराए असां सिंध जे मुलाज़िमनि जी वॾे में वॾी फतह कई अॼु बि पंजाब ऐं फेडरल में पेंशन रिफॉर्म्स जेके न्यू आहिनि उहे इम्प्लीमेंट थी विया आहिनि सिंध जा मुलाज़िम तव्हां उन्हनि खां पुछो जेके रिसेंटली रिटायर था थियनि त उन्हनि जी पेंशन उन्हनि जी कम्यूटेशन जेका 47% कट लॻी वई उहो वापसि थियो आहे इहो नंढिड़ो कमु कोन्हे ग्रुप इंश्योरेंस एनुअल फंड 6 अक्टूबर ते सिंध कैबिनेट प्रिंसिपल एग्रीड कयो आहे पर 57 साल जो एक्ट चेंज थी वियो तव्हां जीपी वठण लाइ तव्हां हिन हेडमास्टर खां फॉरवर्ड करायो टीओ खां करायो HSTO तो वरी DO साहब वटि वञो पोइ डायरेक्टरेट वञो वरी तव्हांजी सिल्क वेरीफाई थींदी बाबा हिते त खरबे रुपयनि जा पैकेज आहिनि हे बिलियन ऑफ रुपीज़ जी जंग पाण विड़ी रहिया आहियूं सालनि जूं साल तारीख़ूं हलंदियूं तव्हांजी 2 महीननि जी तारीख़ में तव्हांजा पेंशन नोटिफिकेशन रुकिया तव्हांजो ग्रुप इंश्योरेंस एनुअल फंड इंशाअल्लाह ताला उनजो मैकेनिज़म कंप्लीट आहे अॼु न त सुभाणे उहो ज़रूरु मिलंदो ऐं उन खां अलावा DRA मां पंहिंजे सॼी सिंध जे मुलाज़िमनि उस्तादनि सभिनी खे इहो मैसेज ॾियणु थो चाहियां मुंहिंजा दोस्तो DRA जो अल्टरनेटिव डिफरेंशियल अलाउंस आहे जेको तव्हां खणी विया हुआ पंजाब में आहे स्पेशल अलाउंस फेडरल गवर्नमेंट में आहे DRA डिस्पेरिटी रिडक्शन अलाउंस पर तव्हां सभिनी जी दुआउनि सां सिंध गवर्नमेंट खे असां मञरायो त DRA ॾियणो आहे पर इहो ॿुधाइणु थो चाहियां सभु आलिया पढ़िया लिखिया आहियो त उनजो नेमल बदल खणी विया सिर्फ़ 5% सिंध गवर्नमेंट येस कयो अथनि ऐं हाणे परसेंटेज कैबिनेट तय कंदी 5% मिले 7,05,000 मुलाज़िम ख़बर त केतिरो अमाउंट हूंदो इहा नंढड़ी ॻाल्हि किथे आहे ऐं मां इहो बि ॿुधाइणु थो चाहियां त मूंखे ख़रीद करण वारो अञा मां पुट सिंध में ॼणियो ई कोन्हे दावा सां थो चवां ऐं कंधु मथे करे थो ॻाल्हायां जेकॾहिं किथे खुटल हुजनि सिंध हुकूमत जो वॾो माण्हू अची मीडिया ते बीही वॾियूं प्रेसूं करे ख़ासि केली साहब गस्टा सिंध हाजी अशरफ खास खेली डिजल हाजी ज़ात जो आहे तव्हांजी तहरीक में तव्हां सम्झो था त क्या हे सवली तहरीक ई हिन तहरीक में के थ्रेड न हुया पर डिजल पाक जो आहे मां अॼु बि लफ़्ज़ रिपीट थो कयां मां कुसी सघां थो मरी सघां थो लेकिन पोइ हिते कॾहिं बि न हटियो आहे न हटां कॾहिं
सोचे ई नथो सघां सिंध जे मुलाज़िमनि जे कंहिं इशू ते कंहिं क़िस्म जी कंप्रोमाइज़ करे पोइते हटण लाइ सुवाल ई नथो पैदा थिए। रिसेंटली CMIT जी चेयरमैन हुई मैडम शीरीन नारेजो, हाँ रिसेंटली रिटायर थी आहे। 25 लख रुपए जो कम्यूटेशन जो फ़ाइदो मिलियो अथसि, जेका मूंखे सेक्रेटरी जी ॿुधायो। 25 लख विड़िया तव्हां असां फ़ाइदो सभिनी जो आहे। ट्यूसडे ते मां हैदराबाद डायरेक्टर सेकेंडरी जी ऑफिस में गस्टा जो कोई इशू हो, उते हिकिड़ो रिटायर्ड डिप्टी जेल सुपरिटेंडेंट हो, उते को कंहिं कम सां आयो हो। मूंखे जो ॾिठई मां त न पिया वॾा भाकुर ताईं सलूट करणु लॻो त साईं मां रिसेंटली रिटायर हाणे थियो आहे, जेके नोटिसन तव्हां रोकिरायूं ऐं मां मुंहिंजो औलाद मुंहिंजा घर तव्हांखे दुआऊं था कनि। बसि मूं इहो ई कमायो आहे त मूंखे दुआ मिले, मां तव्हांजे हक़नि लाइ विढ़ां ऐं लड़ां। उनजे करे दोस्तो जेके सम्झनि था त बेजा तनक़ीद कंदासीं, ख़ासि करे थधो थी वेंदो नो। मूंखे टिजल आहे, मूंखे इन शइ जी का परवाह कोन्हे। अरबाब रही में दौरम फोर्स लीग ते नौकरी ख़तम हुई, 24 महीना घर वेठासीं, उन वक़्तु ई कोन टिंदासीं, हाणे कीअं टिजंदासीं। डॉक्टर फज़ुल्ला पेचियो साहब को नंढो माण्हू, उन चंग में न टिंदासीं, हाणे सुवाल ई नथो पैदा थिए। उन खां अलावा अदर कैडर्स में OT, DT, PTI स्पेशली ये 3 कैडर मुतासिर आहिनि। गस्टा सिंध गुलाम अकबर लगारी सेक्रेटरी एजुकेशन जे दौर खां इन इशू ते वॾी फाइट कई। 28 नवंबर 2022 ते रिकवरी फिनांस हिकिड़ो रिकवरी लेटर कढियो, जेको सेक्रेटरी वापसि बैक कयो फिनांस खे त पंहिंजो रीएग्ज़ामाइन कयो हिन सर्कुलर खे रिकवरी न थिए, ऐं का बि रिकवरी सर्विस दौरान कंहिंजी बि न पई थिए। हे कुझु थोरा तकड़ा माण्हू जेके राति जो सुम्ही सुबुह चवंदा त सदर थी वञूं, बाबा सदार ते मिलण सोली किथे आहे, मां नौकिरी विञाए पोइ आयो आहियां हिते, इज़त ख़ुदा जे हथां। ये तकड़ियूं एक्शन कमेटियूं जिनखे ख़बर ई कोन्हे एजुकेशन जी जी चंदा गॾु करणु, उन्हनि हाणे सॼो केस ख़राबु करे विधो आहे, ऐं अॼु असांजो इहो उस्ताद डिस्टर्ब आहे। मां थर्सडे ते सेक्रेटरी एजुकेशन सां पंहिंजी टीम जे थ्रू मीटिंग कई आहे। डिपार्टमेंट एजुकेशन डिपार्टमेंट जो सेक्रेटरी, एजुकेशन जा अफसर, DOs, डायरेक्टर इख़लाक़ी तौर असां सां गॾु बीठा आहिनि। डिपार्टमेंट जो सेक्रेटरी गॾु बीठो आहे, असांजा अफसर सभु असां सां गॾु बीठा आहिनि। तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो त सेक्रेटरी एजुकेशन जे साम्हूं इहो सर्कुलर फाइनेंस रखियो अथऊं। टेक्निकल फॉल्ट जी वजूहात ते इहो निकितल आहे, पर डिपार्टमेंट जे सेक्रेटरी यकीन ॾियारियो। ऐं कल्ह भला अॼु सैटरडे ते हिकिड़ी मीटिंग आहे इंटरनल सेक्रेटरी, स्पेशल सेक्रेटरी, एडिशनल सेक्रेटरी स्कूल्स, एडिशनल सेक्रेटरी GA, इन इशू ते इन सूरत हाल खे कीअं फेस करे ऐं फाइनेंस खे रिप्लाई ॾिजे, को मैकेनिज़म तय कजे, उस्ताद खे इन दुलदुल मां कीअं ॿाहिरि कढिजे। उनजे करे मुंहिंजा दोस्तो करण वारो अलाह पाक आहे, बंदो कोशिशि कंदो। असां कॾहिं बि कंहिंजे सर्टिफिकेट जी ज़रूरत कोन्हे। जिन केस ख़राबु कयो, जिन सॼी सिंध में चंदा वठी वॾी ख़ुआरी कराए विधी उस्तादनि जी, पर असांजी कोशिशि गस्टा सिंध जी आहे। मां पंहिंजे सभिनी सेक्रेटरी एजुकेशन जे अफसरनि में तवक़ो थो रखां त उहे बि हिन में कोऑपरेशन कंदा। इंशाअल्लाह कोशिशि कयूं में लॻल आहियूं त इहो मामिलो असां हल करायूं। ऐं कमिंग वीक वरी हिकिड़ी मीटिंग थियण वारी आहे अदर कैडर्स जे इशू ते डिपार्टमेंट जे अंदरि। उन खां अलावा 16 to 17 जा प्रमोशन हेडमास्टरनि जा, उहा असां हिकिड़ी DPC जी डेट बि रखाई, पर हुन ते असांजा वर्किंग पेपर न पहुची सघिया। ऐं 17 खां 18 जी हिकिड़ी वॾी फिगर प्रोमोट DPC थी वई, हुनजा मिनट्स फाइनल मराइल में। मुंहिंजी बि कोशिशि आहे त इहे निकिरी वञनि 18 वारा, त असांजो 17 जूं जायूं जेतिरियूं ख़ाली थींदियूं, ऐं डिपार्टमेंट इहे डायरेक्शन ॾेई बि छॾियो त तव्हांजो वर्किंग पेपर इन्हनि फ्यूचर वैकेंसीज़ ते ठहंदो। भली जेसिताईं इन्हनि जी नोटिफिकेशन पोस्टिंग ते वर्किंग पेपर इन ते ईंदो, इंशाअल्लाह असां इहे प्रमोशन बि कराईंदासीं। यंग टीचर्स जे लाइ JEST मां SST प्रमोशन थींदो, HST मां SSA प्रमोशन गुज़िरियल 13 साल खां खसियल 100% कमीशन ॾे उहे पोस्टूं वयूं। असां रिसेंटली जुलाई में 30% वो रेशो वापसि करायो आहे। HST सिर्फ़ु HST न, JEST जेके न्यू असांजा मेरिट ते टीचर आया आहिनि, इन्हनि जो प्रमोशन फ्यूचर मां SST। असां इन जे करे उन नोटिफिकेशन में नोटिफिकेशन जी लैंग्वेज ई आहे HST/SST 30% उन्हनि जे लाइ। उन्हनि थोरो सेकंड पोजीशन या मार्क्स कमीशन लाइ 50, असां लाइ 60,
उन ते थर्सडे ते सेक्रेटरी सां रिटन में ॾेई छॾियो अथऊं ऐं इंशाअल्लाह ताला इहो इशू डिपार्टमेंट जो कोन्हे, इहो RRC कमेटी जो आहे, रिक्वायरमेंट रूल्स कमेटी। उनजो चेयरमैन ई अलॻि आहे, सेक्रेटरी SNGAD, सेक्रेटरी फिनांस, सेक्रेटरी लॉ, सेक्रेटरी एजुकेशन उनजा मेंबर आहिनि। RRC में सभु शयूं अमेंडमेंट थींदियूं ऐं इंशाअल्लाह ताला असां 50 ऐं 60 जी कंडीशन में इंशाअल्लाह ख़तमु कराए ॾींदासीं। उस्तादनि जे लाइ इहो प्रमोशन जो डोर खुलियल रहंदो। जेके माण्हू टाइम स्केल खणंदा, हेड मास्टर बि थींदा, इंशाअल्लाह उहे SS बि थी वेंदा इंशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां। त मुंहिंजा दोस्त, तव्हांजी तंज़ीम तव्हांजे हर इशू खां वेल अवेयर आहे ऐं इंशाअल्लाह मामला हल थींदा ऐं CJ प्लेटफॉर्म वारा इशू बि मेजर इशू हल। बाक़ी जेके बेनुअल फंड जो एक्ट आहे 1967, ग्रुप इंश्योरेंस जो एक्ट 1979 जो एक्ट आहे। हाणे सम्झो था 1979 रुपए सेक्रेटरी एजुकेशन या चीफ सेक्रेटरी चवण सां हल कोन थींदो। उन ते उन लॉ फिनांस जो ओपिनियन उन एक्ट में तरमीम पोइ कैबिनेट उनजी अप्रूवल ईंदी, इहो वरी बि असेंबली में हलंदो, फाइनल असेंबली हली कंदी। उनजे करे जेको असांजो वस आहे असां उन में पोइ न हटंदासीं। तव्हांजा मसइला इंशाअल्लाह हल थींदा ऐं हल कराइबा। तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू साईं राशिद शाह साहब ऐं उनजी पूरी टीम जी, हिन हायर सेकेंडरी यूनिट जे दोस्तनि जी, जिन तमामु हिकिड़ो सुहिणो प्रोग्राम अरेंज कयो, मूंखे बि मौक़ो ॾिनो। अबूज़र साहब सां तालिक़ु रुॻे गस्टा वारो त हाणे कोन्हे। अबूज़र तमामु सुठो माण्हू, सुठी नेचर जो माण्हू, गुड उस्ताद। इंशाअल्लाह असांजो ताल्लुक़ु उन सां उहो ई बरक़रार रहंदो। ऐं भली गवर्नमेंट जी जॉब तां रिटायर थियो आहे, वॾो ख़ुशि नसीब माण्हू आहे, 60 साल ज़िंदगी जा पूरा करे ऐं पंहिंजो फ्रूट पाण वठे, इहो अलाह साईं जो उन मुलाज़मत करम आहे। हिते का ख़बर कोन्हे जेके वेठा आहियूं कंहिंजी केतिरी ज़िंदगी हूंदी, 60 में ईंदो या न ईंदो, इहो त उन मालिक जे GR में आहे, त कंहिंजी केतिरी उमिरि आहे। पर अबूज़र मां ऐं साईं मोहम्मद शाह इहा उमेद रखूं था असांखे बि मुज़फ़राबाद वठी हलंदो। तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू। ऐं दोस्तो, गस्टा सिंध जो इलेक्शन जो बि ही साल अथव। 31 डिसंबर ताईं असांखे इलेक्शन्स कराइणियूं। इन तहरीक जे करे मूंखे हिन उहिदे सां चिंबण जी का ज़रूरत कोन्हे। मां सिंध जे उस्तादनि जो तमामु थोराइतो आहियां, जिन मूंखे 4 टेन्यूअर गस्टा सिंध जी सदार ॾिनी ऐं मूं पंहिंजी जेका बि ख़ुदा ताला सलाहियत ॾिनी, जेका बि हिमत आहे, आहियां नंढड़ो माण्हू, हिकिड़े उस्ताद प्राइमरी उस्ताद जो पुटु आहियां ऐं मूं वॾी कोशिशि कई त भली साम्हूं केॾी जबल जहिड़ी ताक़त हुजे, पर सेकेंडरी उस्ताद हज़ारे गॾु आहिनि, होॾे केॾी वॾी ताक़त आहे, हुन सां मूं आॾो अटकायमि ऐं खोड़ मामला तव्हांजा सुलझाए खणी आयासीं। इंशाअल्लाह ताला असांजो प्रोसेस बि शुरू थियण वारो आहे ऐं उहो तक़रीबन 20-21 फेब्रुआरी खां एनरोलमेंट जो प्रोसेस आहे ऐं इलेक्शन जो शेड्यूल बि अची वेंदो ऐं इंशाअल्लाह ताला उस्ताद बहितरीनु फ़ैसिलो करे ऐं पंहिंजी लीडरशिप गुड आणींदा। चेरो कल्ह मुंहिंजी जाइ ते ॿियो सिंध जो सदर, हुन खां अॻे को ॿियो, अॼु मां बीठो आहियां, सुभाणे वरी को ॿियो अची वेंदो, पर गस्टा गवर्नमेंट सेकेंड टीचर एसोसिएशन जो नालो काइम ऐं दाइम रहंदो ऐं इंशाअल्लाह ताला गुड लीडरशिप अची पंहिंजे तंज़ीम जा मसइलनि खे हल कराईंदो। वॾी महिरबानी, थैंक यू।